कहाणी विही एडिट थियल सपना। निंड जाग हुनखे ॼण ड्रेहू पइजी वियो आहे। छिरक वॾी पीड़ा वॾी ऊंदह में अची हू ॼण पंहिंजो पाण में झाती थो पाए। कॾहिं कॾहिं माण्हू पंहिंजो पाण खे सम्झी न सघंदो आहे। हाणे जॾहिं संदसि वतन वारा पंहिंजी ॿोलीअ पंहिंजी धरतीअ ऐं अवाम लाइ बका जी जंग विढ़ी रहिया आहिनि, वॾी वेढ़ांद मां गुज़री रहिया आहिनि, घर घर मां लाश निकितो आहे, हर ॿियो माण्हू बांदी आहे, देश दरोही आहे, बाग़ी आहे, तॾहिं मथांसि एॾी माठ जा कुफ़र आहे, सभ खां वॾो कुफ़र। ह्यूमन नेचर विल न्यूअर अल्टर। हू होलिस शिप जे इन्हीअ जुमिले ते वॾी वीचार में पइजी वियो आहे। भला माण्हुनि मिरुनि पखियुनि पसंदि मां को आज़ादीअ जी ख़्वाहिश कढी सघियो आहे? हेराए सघियो आहे को पखीअ खे पिंजरे में? लुटे सघियो आहे को टांडाणे खां लाट उॾाम चिल्को ऐं चमको? केॾियूं बि पाबंदियूं छो न हुजनि, वीचारा माण्हू ग़ुलामी क़बूल कीअं कंदा? केरु चाहींदो त हू पंहिंजे वतन में बेवतन थी वञे। संदसि अजहाग ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो हक़ ॾियण बदिरां इलाक़ाई ॿोली कोठियो वञे, स्कूल ख़तमु कया वञनि ऐं वॾी चालाकीअ सां ॿाहिरियुनि मुल्कनि मां माण्हू घुराए असलूकनि माण्हुनि खे अक़लियत में तब्दील कयो वञे। सिंध जो अवाम सुजाॻ थी वियो आहे। छा पाकिस्तान ठाहिण जो मक़सदु इहो हुयो? इन मक़सद लाइ ठाहियो वियो हो पाकिस्तान। इन मक़सद लाइ सिंधियुनि पाकिस्तान जो रिज़ोल्यूशन पास करायो हो त संदन ॿोलीअ जा सभु हक़ ऐं वास्ता ख़तमु कया वञनि। वीचारनि बंगालियुनि ॿोलीअ जो हक़ घुरियो त बंगाली माउनि खे संदन नौजवान पुटनि जा 26,000 लाश संदन कच्छ में ॾिना विया। अॼु किथे आहे उहो ईस्ट पाकिस्तान? केॾा न छसा कूड़ा अणपढ़ियल ऐं अणसुधरियल आहिनि पाकिस्तानी सियासतदान जो अॼु ताईं पाकिस्तान जी क़ौमी ॿोलियुनि जो मसइलो हल न करे सघिया आहिनि। पाकिस्तानी क़ौमी ॿोलियुनि जो हक़ जे शुरू खां मञियो वञे हा त अॼु शायदि इहा हालति न हुजे हा, न ई एॾी जहालत ऐं बेरोज़गारीअ जो मुंहुं ॾिसणो पवे हा। पंजाब वॾो सूबो, 4.5 करोड़ अवाम, पर पंजाबी ॿोली छा आहे? इलाक़ाई ॿोलीअ जे लिहाज़ खां पंजाब ॿियनि सूबनि जियां सूबो न इलाइक़ो आहे। 4.5 करोड़ गूंगनि जो इलाइक़ो, उन्हनि कुफर सींब कूड़ा ऐं पाकिस्तान मेड सियासतदान ऐं सहाफ़ी लिसानी गिरोह लिखंदे थकंदा ई किन्हनि। टली ख़ान केॾो न वॾो नालो आहे सियासत में, ॾोॾीअ जी पोख लाइ केॾो न वॾो एहतिजाज कंदो आहे, ॼण हीरोइन जो वापारी हुजे। जॾहिं 1982 ईस्वीअ में सिंध असेंबलीअ सिंधी ॿोलीअ जो बिल पेश कयो त कीअं न खॾोसड़े में लिकी वियो हो। वॾो प्रोग्रेसिव सियासतदान लेखियो वेंदो आहे ऐं हाणे त माॻनि जमायत इस्लामी IGI ऐं MQM जे कच्छ में वेठो आहे। उर्दू ॿोलीअ जो फीडर पी रहियो आहे। इहा अलाए कहिड़ी सियासी चाल आहे। इक़्तिदारे एला ते पहुचण लाइ माण्हू अलाए कहिड़ियुनि कहिड़ियुनि गॾह पायनि जो मज़ाहिरो कंदा आहे। ऐं पनाहगीर पंहिंजी ॿोलीअ में मुग़ली तहज़ीब सक़ाफ़त खे बचाइण लाइ सियासत ऐं जमहूरियत जे मथां पेशाब कंदा आहिनि। सिंध असेंबलीअ में सिंधीअ में ॻाल्हाए त सभु पनाहगीर वॉकआउट में। पाकिस्तानी सियासतदान हरू भरू पंहिंजे मट में तरकी रहिया आहिनि। थोरो अक़ुल खां कमु वठनि ऐं चारई सूबा पंहिंजे असेंबलियुनि में पंहिंजी ॿोलियुनि जो क़ौमी बिल अल्लाह ऐं रसूल खे हाज़िर नाज़िर ॼाणे पेश कराइनि त पनाहगीर पाकिस्तान मां ई वॉकआउट करे वञनि। पर अणघड़ियल पंजाबी सियासतदान ईअं नथा चाहिनि। पनाहगीर जे पाकिस्तान में हलिया विया त पोइ सिंध जे अवाम खे अक़लियत में कीअं तब्दील करे सघंदा? पंजाबियुनि जो त नारो आहे इस्लाम इस्लाम, खुदा की बस्ती आटा महंगा। ओचितो हू शदीद ज़हनी थक थो महसूसु करे। प्रेस घर केतिरनि ॾींहंनि खां हुन का तफ़रीह न कई आहे। हू सोचण सम्झण खां सवाइ बस में चढ़ी पियो आहे। छा समुंड ॾांहुं निकिरी वञा? उते पंजाबी पुलिस मूंखे बर्दाश्त कंदी? घर वञी सुम्ही पवां। निंड सकरात हाणी निहोड़ी नींदड़ मौत जी भेण, छा लाइ सुम्झे? छो? को सपनो ई न? वीचारो माण्हू फथका न हिन भर चेन न हुन भर
पथराहियल अखियुनि में अणतारू सपना लुड़कनि में लुढ़ंदा पिया वञनि, लुढ़ंदा वेंदा। ऐं जाग कराहत हाणी जीअं झोरींदड़। जागण खां त सुठो आहे माण्हू सुतो पियो हुजे। छा लाइ जागिजे, कंहिं लाइ? हुन तारे हिन हेठि को अचिणो नाहे। निंड बि न। वीचारो माण्हू सुॾिक सुॾिका पथराहियल अखियुनि खां छंभणी छॾाइजी वियो आहे। धरतीअ ऐं आकाश जे विच में लड़कियल माण्हू, अलाए कंहिं पदाम ते माण्हू जा पेर खुपणा बि आहिनि की न। कंतीअ खे ॾिठे केॾा साल लंघी विया आहिनि। हा, केॾा साल। सालनि खां पोइ उमाल कंतीअ जी यादि हुन जे नेणनि में वहाव तारी जियान कर खयो आहे। ज़हन ते मादी जो अक्स पवंदो आहे। अॼु सालनि खां पोइ हुन जे ज़हन ते कंतीअ जो अक्स पियो आहे। जेॾां परख थो करे खेसि कंती ई कंती थी ॾिसण में अचे। वक़्त ऐं हालतुनि खेनि हिक ॿिए खां केतिरो न परे उछलाए छॾियो आहे। कंती जेका संदसि देश जी अलामत आहे, साह पसाह आहे। 4 साल खनि अॻु जॾहिं हू कंतीअ सां मिलियो हो त खेसि ईअं लॻो हो ॼण हू 84 लख जंबनि जे विछोड़े खां पोइ कंतीअ सां मिलियो हुजे। कंतीअ जे बभन वारनि में अछा पे चिलकिया। कंतीअ जे गिटनि, पोलह, ॿांह जो मांस कुझु वधी वियो हो। कंती अहिड़ी जो अहिड़ी हूंदी, अहिड़ी न हुई। कंती अहिड़ी ॼमार में दाख़िल थी वई हुई जिते जोबन ऐं जवानी छीह कंदी आहे ऐं ॿुढापो पंहिंजे पहिरें धुंधली गंभीर रेखा सां नमूदार थींदो आहे। कंती हुनखे ॾिसी केतिरो न हैरान थी वई हुई, ॼण खेसि पंहिंजी अखियुनि ते वेसाह ई न पिए आयो। हू पाण बि त उहो साॻियो न रहियो हो। हेॾा ॾींहं? हा, सदियुनि खां बि वॾा। तूं त पुलिस खां बि पराहो निकिती। हिन वॉवेज ते वञण वक़्तु पंहिंजी औरत खां जुदा थियण वियल कूड़नि बंद दरवाज़नि मां हिकु दरवाज़ो खुलियल छॾियो हो। कंती रोई पवंदे बि रोई न थी। आउं पुलिस जो न, NTS जो पहिरों आहियां। काश आउं महाभारत जो मथे फिरियल भेल तीर अंदाज़ हुजां हा। न, तूं फ़क़ति तूं आहीं। न, तोखां सवाइ आउं अणपूरो आहियां, नामुकम्मल। सच जो हुन खां उगाछियो न वियो। उन वेल हू ॼण सिर जे गुलाब में खोइजी वियो हो। कंती पहिरीं खां बि वधीक सुहिणी, हुस्नाक ऐं गंभीर पे लॻी। कॉन्फ्रेंस में आयो आहीं? मूं वटि कार्ड कोन्हे ऐं ॼञ में घोटु माउ थियणु मूंखे कोन अचे। अजब आहे, मूं वटि बि कार्ड कोन्हनि। मां त सम्झी हुयसि रुॻो मूंखे कार्ड मोकिलणु विसरी वियो अथनि। मां त रुॻो एतिरो ॼाणींदी आहियां त Do insincerity can produce great art. Do insincerity can produce great art. शायदि इहो ई सबबु आहे जो असीं पंहिंजूं पाड़ूं अवाम में पुख़्तियूं न करे सघिया आहियूं। हाणे त ईअं थो बासे त असीं इहो समूरो नाटक ब्रोशर जा इश्तिहार गॾु करण लाइ रचाए रहिया आहियूं। घर में अटो न हुजे त खोड़ सारियूं दॿकियूं डेकोरेशन पीस ठाहे भित ते थपे छॾियूं त ही आहे असांजो कल्चर ऐं सकाफ़त। अन खां त सुठो हू स्टेज ते छेणा थपेनि हा। हू झूटे में आहे। बस जे दोॾे ते हू पल खनि लाइ बस में वेठल मुसाफ़िरनि में निहारे थो ऐं ॿाहिरि डोड़ंदड़ अझाग ट्रैफ़िक ॾांहुं कंतीअ जी हिकु नंढड़ी यादि केॾा न सुरूर समोए वेंदी आहे संदसि मन में। समूंड, केॾी न गहराई आहे हिन लफ़्ज़ में। पेर पसाईंदासीं ऐं सिंधू समूंड, वॾी छोल छोला में आहे सिंधू समूंड। हवाउनि ते ॼण पर करे उॾरण थो चाहे समूंड, कंहिं वॾी महापर लाइ कान। छोली खणी न वेंदई? भले खणी वञे। हल न, माणिक मेणियो। आउं डिॼां पियो, छोली खणी वेंदई? आ कंती, कंती। हू छोलियुनि में वधंदो पूरी ताक़त सां कंतीअ खे ॿांह खां झले थो वठे। कंती ॼण कोणे मणगिरी थी वई आहे। छोली कंतीअ खे खणी वञण थी चाहे। केॾो न सुठो थिए हा असां ॿिन्हिनि खे छोली खणी वञे हा। पोइ ओचितो हुन जे ज़हन ते ॼण विॼ किरी पई हुई।
सिज जो हिकु तेज़ किरणो साम्हूं खां ईंदड़ बस जे शीशे सां टकराइजी ओलड़े जियान हुन जे अखियुनि में पइजी वियो हो। खन लाइ खेसि ॼणु अंधो करे वियो हो, जीअं ओचितो को सपनो पट ते किरी बोरा बोरा थी पिखिड़िजी वेंदो आहे। हुन जे अखियुनि मां कोसो कोसो पाणी ॻणणु लॻो आहे। अखि छिंभ में ओचितो ई ओचितो कंती हुन जे तसवर में कीअं ठही ऐं रही वई हुई। केॾो न कामण भरियल हो उन्हीअ पल में। कंतीअ जी यादि जे हिक झूटे केॾी न सुरहाण भरी छॾी हुई संदसि ज़हन में। कहिड़ा कहिड़ा न अक्स पसंदो आहे ज़हन। चंड तारा आसमान में केॾो न तिखा पे तरबा। खन लाइ हू शयुनि जे बेसबातीअ में लुढ़ी थो वञे। कंहिं शइ खे जटाओ ई किन्हनि। टिड़ियल गुलाब जी ॼमार, उषा जी ॼमार, राति जी ॼमार, टांडाणी जी टमकाट जी ॼमार, त्रिखड़ तारी जी लाट ॼमार, उन्हनि त्रिखड़ तारू, राति जो लड़क, टिक टिक टिक। वक़्त जा कांटा गोल डायल जो तवाइफ़ करण लाइ साॻी रफ़्तार सां हलंदा रहंदा। वक़्त जी हिकिड़ी टिक अलाए केॾनि वॾनि ऐं नंढड़नि हादिसनि खे जनम ॾींदी वेंदी। पोलारनि पातारनि में इहा टिक टिक बनराह ठाह कंदी वेंदी। काइनात जी माना ई इंतिशार ऐं फ़साद आहे। कहिड़ो वण आहे जो हवा नाहे धोणियो। कहिड़ो निखट ग्रह तारा या नख़्तीर आहिनि जे टिखड़ तारी जियान चिणगूं छॾींदा, ज़िलज़िला कंदा, ठकावनि सां पंहिंजे तवानाई न विञाईंदा हुजनि। ज़ेरे ज़मीन तजुर्बा करे असां धरतीअ में छॾियो छा आहे? धरतीअ जो कहिड़ो साल आहे जो ज़िलज़िलनि खां मुक्त हुजे? तख़फ़ीफ़ इस्लाही ते रूस ऐं अमरीका में कामयाब मुआहिदो हुअण खां पोइ बि ॿई मुल्क पहिरीं खां बि वधीक जौहरी तजुर्बा करे रहिया आहिनि। ॿई रिढूं ॿूथ कारियूं शायदि कुएं एलिज़ाबेथ जे वॾी वज़ीरियाणीअ जे कौल ते अमल करे रहिया आहिनि। All the power is athwart and we have to use our power wisely and well. All the power is athwart and we have to use our power wisely and well. वेल साउथ अफ्रीका सां, फ़लस्तीन सां वेल अंगोला ऐं मोज़म्बिक सां, वेल सिंध सगोरीअ सां, वेल टीं दुनिया जे समूरनि मुल्कनि सां। असां त थियासीं क्लासलेस। वॉइस ऑफ अमेरिका जो त आहे कारो मुंहुं, पर BBC ऐं मास्को तां गुजराती, पश्तो, बंगाली ऐं मराठी ॿोलियुनि में रातो ॾींहुं प्रोग्राम नशर थींदा रहनि था, पर सिंधीअ में न। असां सिंधी ॼण मरीख़ जी क़ौम आहियूं। जमहूरियत या सोशलिज़म जी कॾहिं पाकिस्तान जी कंहिं सूबे में पाणू हयूं आहिनि त इहो सिंध आहे। पोइ सोशलिस्ट ब्लॉक जी असां सिंधियुनि सां एॾी वॾी गद्दारी छो? आलमी बिरादरी कहिड़े मर्ज़ जी दवा आहे? गॾियल क़ौमुनि जो इदारो यूनाइटेड किंगडम जो बीमार भाउ ऐं अमेरिका खे जदीद बैठके निज़ाम लाइ सिंधु सागर जियान उन्हा समुंड घुरिजनि, जिन में संदसि ताक़तवर ॿीड़ा छेक हली सघनि। जा इजाज़त सिंध जो अवाम खेसि कॾहिं कीन ॾींदो। इन करे अमेरिका पंजाब फ़ौज खे ताक़तवर बणाए खैन सिंधुअ जो समुंड ठीके में खणी वरितो आहे। यूनिसेफ रुगो पाण पढ़ाइण लाइ सिंध जे कल्चर, तहज़ीब ऐं सक़ाफ़त जा ढुक भरे रही आहे। सिंध जी तारीख़ खे सभ खां अॻाहों बणाए पेश कंदो आयो आहे, पर अमली तरह यूनिसेफ सिंध जे अवाम ऐं ॿोलीअ लाइ छा कयो आहे? तॾहिं त सिंध जे अवाम ते ॾखण अफ्रीका खां वधीक ज़ुल्म थी रहियो आहे। सिंध जे ख़ाली हथ अवाम ते फ़ाशिस्ट पंजाबी कमांडरनि ते रोज़ रत विहाण जा दौरा पवंदा आहिनि। फ़लस्तीन, ॾखण अफ्रीका या अफ़गान भाॼोकड़नि जियान दुनिया जे कंहिं टेलीविज़न या दूरदर्शन तां असां मथां थींदड़ ज़ुल्म खे बि ॾेखारियो वियो आहे, जिते हज़ारें टोड़े फाटक सजाया विया आहिनि। पोइ असीं आलमी बिरादरीअ में वेसाह छो रखूं, जॾहिं त सिंधियुनि सचाई ऐं जुरत सां बंगालियुनि जियान हर मज़लूम क़ौम जो साथ ॾिनो आहे। जीअं करबला जे मैदान में इमाम हुसैन तनहा बीठल हो,
तीअं अॼु असीं सिंध जे मैदान में तनहा बीठल आहियूं। हक़ ऐं सदाकत लाइ, सचाई लाइ असीं पंहिंजे अॻवान इमाम हुसैन ऐं शाह इनायत शहीद जी आन बैत करण लाइ तयारु न आहियूं। असां पंहिंजे वतन में अक़लियत बणिजण लाइ तयारु न आहियूं। असीं पंहिंजी ॿोली ऐं दरियाह जो तहफ़ुज़ करणु था चाहियूं, जो असांजो फितरी हक़ आहे। असीं पंजाबी क़ौम जी आन ढगा न आहियूं जो फील्ड मार्शलनि जी पूॼा करियूं। अयूब ख़ान ई हो न जंहिं पंजाब जा 3 दरिया सतलज, रावी ऐं बयास हिंदुस्तान सां 18 करोड़ 40 लख डॉलरनि में विकिया हुआ। उहे दरिया पंजाबियनि पंहिंजी ख़ुशीअ सां जवाहरलाल नेहरू जे हवाले कया हुआ, इन लाइ त संदसि अखि सिंधु दरिया में हुई, जंहिंजे आबपाशीअ जो निज़ाम नील खां ॿीणो ऐं दजला फ़रात खां टीणो आहे, जो कंहिं तरह बि हिंदुस्तान ऐं पंजाब जी मिल्कियत न आहे। पंजाबी फील्ड मार्शल सरमाएदार ऐं जागीरदार आलमी बैंक खां कर्ज़ खणी सिंधु दरिया जो पाणी फॿाइण लाइ डेमनि मथां डेम ठाहिण लॻा। फ़क़ति तरबेला डेम जे करे सिंध जी 20 लख एकड़ भली ज़मीन कलर थी वई। हिंदुस्तान खे वोलर बैराज ठाहिण न ॾींदासीं, बाक़ी कालाबाग डेम मुहकारो कराए बि ठाराईंदासीं। ॿुॾी मुआ हिते न हुआ ऐं उर्दू कम्युनिस्ट या अमोनिया अमान माई आलिया इमाम पंहिंजे किताब अकशाक फोलूं भरी में लिखे थी त सरमाएदारी निज़ाम तालीमी इदारनि सां ज़ोरीअ ज़ना कंदो आहे ऐं कश्मीर में तक़रीर कंदे चवे थी त असां पंहिंजे ॿारनि खे इब्तिदाई तालीम पंहिंजी क़ौमी ज़बान उर्दूअ में ॾियूं। उते माई साहिबा पाण कश्मीरी, सराइकी, बलोची, पंजाबी, पश्तो ऐं सिंधीअ सां साॻियो फ़इल कंदे ॾिसण में अचे थी ऐं हू पंजाबी ढगो MQM वारनि खे ख़ुशि करण लाइ पंजाब में बहारियुनि खे घुराए रहियो आहे। साम्राजी गॾह खेसि कहिड़ी ख़बर त पंजाब जे ॿनी ॿारे खां बेदख़ल कयल पंजाबी ऐं सराइकी औरतूं कराचीअ जे बंगलनि में 100 रुपया महीनो ते बर्तन ऐं ॿारनि जा गुनाहाणा कपिड़ा धोईंदियूं आहिनि। अफ़रादी क़ुवत सम्झे खेनि पंजाब में छो नथो घुरायो वञे। बाक़ी रही बहारी औरत, उन्हनि जो त पाकिस्तान में वापारु हलंदो आहे। उर्दू नस्ल वधाइण लाइ बहारी औरतुनि ते घणे खां घणा चाढ़िया वेंदा। वीचारनि बहारी औरतुनि खे 10 रुपयनि में ज़नानियूं बीमारियूं ख़रीदणियूं पवंदियूं आहिनि। गानो ॻाइणो पवंदो आहे, दोनों घर हैं आप है के चाहे जहान बस जाएं। भड़वनि जे बेघी मची वेंदी आहे। राति पेट में 10 बंगलनि जा मालिक बणिजी वेंदा आहिनि। आख़िरी हज़ारनि लखनि जी तइदाद में घुरायल लावारिस औरतूं केॾांहुं वेंदियूं? तौबह तौबह तौबह। इस्लाम जे नाले में औरत जी एॾी तौहीन। औरत जा जननी आहे, खलकींदड़ आहे। उनखे उते रहण ॾियो जिते जी हूअ ॼाई आहे। उनखे पंहिंजे वतन खां जुदा न कयो, न त हूअ मारीअ जियां मरी वेंदी। औरत कंहिंजी बि मोहताज न आहे। हूअ जिते बि हूंदी सुत कतींदी, औत हलाईंदी, जहार हकलींदी, लाबारा कंदी, अनाज उपाईंदी, डोडा पचाईंदी। औरत औरत आहे, डोर ढगी न आहे। अचानक खेसि ॼण ज़हनी दोडू थो अचे। हाँ, मां ही किथे अची निकितुसि? मूंखे केॾांहुं वञिणो हो? छा इहो सच न आहे त मां कंतीअ ॾांहुं वञणु थो चाहियां? सालनि खां मूं कंतीअ खे ॾिठो न आहे। केॾा वरिह लंघी विया आहिनि कंतीअ खे ॾिठे, जॾहिं त असांजे विच में विरहांगे जी दीवार कान्हे जो पासपोर्ट ऐं वीज़ा खां सवाइ असीं हिक ॿिए सां मिली नथा सघूं। जॾहिं त कंती सिंध छॾे केॾांहुं बि न वई आहे, पोइ एॾी दूरी छो? हीउ कहिड़ो इनक़िलाब आहे? हू महसूसु करे थो त हू अंदरां ई अंदरां ड्रही रहियो आहे। संदसि अंदर में वॾी भनिनराह आहे। कंतीअ जी यादि में वॾी भनिनराह आहे। कंतीअ जी यादि सां गॾु खेसि गोइटीअ जो शेर यादि थो अचे। इहो आउं आहियां जंहिं लाइ घंड गुड़ी रहियो आहे। हू पंहिंजे ज़हन में वॾो इंतिशार ऐं फ़साद थो महसूसु करे। हू महसूसु थो करे त हू अंदरां ई अंदरां खाॼी रहियो आहे। हाँ, केॾो न अबला हुअसि मां। मूंखां त एतिरो बि चयो न थियो त मूंखे पंहिंजे लोही ॿांहं जे ॾावण सां जकड़े छॾ, वंगे छॾ, सारी ॼमार लाइ। हैव नॉट सेंट अस पिल्स एंड पिलग्रिम्स टू
मूंखां त एतिरो बि न चयो वियो ऐं घंड जो आवाज़ु जीअं पोइ तीअं वेझो पवंदो थो वञे। छा पुछाणो रुगो मूंखां थियणो आहे? आॾी पुछा, सवाल बि मां त जवाब बि मां, ॾोही बि मां त देस दरोही बि मां। इहो कहिड़ो भोगण आहे? हर कंहिं ॾाढो शर्मसार अजीब भोगण आहे जो माण्हूअ खां पंहिंजो पाछोलो बि मुंहुं मोड़े वञे। हेॾे सारे शहर में सिज जो ओलड़ो मुंहिंजे ई अखियुनि में पवणो हो, तॾहिं जॾहिं मुंहिंजे ज़हन ते कंतीअ जो अक्स पइजी रहियो हो। सालनि खां पोइ कंतीअ जी यादि हुन जे अंदर में ॼण प्रिह पखेड़े छॾी हुई। कंती हुनखे केॾो न चिटे ॾिसण में आई हुई। कंती हुनखे केॾो न चिटी ॾिसण में आई हुई। न त हुन बनराह क़तल गारत जी दुनिया में हुनजो ज़हनी ज़ंगजी वियो हो। हू कंतीअ जा सारूपा विसारे वेठो हो, ॼण सचपच कंतीअ जो को वजूद ई न हो। केॾा न ॾोरापा हूंदा आहिनि कंतीअ जे ख़तनि में। कंती जंहिंखां सवाइ साह खणणु मेहणो आहे, हिन भाङा थींदड़ सिंधूअ में वरी अलाए कॾहिं तसवुर में ईंदी बि या न। श्याम जे शेर जी आन, खणी राति मिशल मुसाफ़िर हलियो वियो, खणी राति मिशल मुसाफ़िर हलियो वियो, ॿ पल नीम रोशन करे हू घिटी वियो। हिकु ॾींहुं हू पाण बि श्याम जियान चुपचापात हलियो वेंदो मौत जे अंधनि पातारनि ॾांहुं। को अणपढ़ियल पंजाबी या भाड़े जो हक़ परस्त संदसि पुठीअ में खंजर खोड़े वेंदो। केॾो न साख्यात हूंदो उहो मौत। इस्पताल में चुड़ी चुड़ी मरण खां सुठो आहे माण्हू पंहिंजे थरनि भरनि तां क़ुर्बान थी वञे। औरत जो प्यारु माण्हूअ खे कीअं न सचाईअ जी वाट ते आणे बीहारींदो आहे। ज़िंदगी फेवराटरी नाहे, दोज़ख नाहे, भोगण नाहे। ज़िंदगी प्यार आहे हिकु औरत जो, जेको ॾाढी मुश्किल सां मिलंदो आहे। मूंखे हाणे कंतीअ ॾांहुं वञणु घुरिजे। औरत खां सवाइ दुनिया में को बि इनकलाब नथो आणे सघिजे। मां कंतीअ ॾांहुं वेंदुसि। कंती ई मुंहिंजी मंज़िल आहे। हू कराची जे हिकु रोशन चौवाटे ते लही फुटपाथ तां हलंदो सोचींदो थो वञे ऐं चोरस ॼण एंड लठियूं पिखड़ियूं पियूं आहिनि, पिखड़जंदियूं पियूं वञनि कंतीअ जे यादि जूं। माहवार परोड़, जनवरी 1990।